चौक आवाज कोणतो आहे झूलेलाल खां के अगरि जुजे तो ॿुधाइजो पुठियां आवाज नथो अचे आयो लाल सभई चओ सदाई साहूकार केर सिंधी सिंधी सदाई साहूकार सदाई कुशल बे कंहिं बि पाण पंथ में वञूं था किथे कहिड़ो पंथ आहे जीअं साईं जिन चयो तव्हां कंहिंखे बि मञो राधा स्वामी खे मञो चाहे गुरु नानक खे मञो वाहेगुरु खे मञो सभु पंहिंजा गुरु आहिनि पंहिंजा संत आहिनि पर पंहिंजो इष्ट देव झूलेलाल ई आहे बराबरि हिकिड़ो ई आहे साईं ओमीलाल अथव वसणकोट दरबार अथव बॉम्बे में उल्हासनगर 5 में हुननि जो वीडियो फिरंदो अथव हू छा चवंदा था किथे वञो पर पंहिंजो पीउ केरु आहे हिकिड़ो इहो ज्योतिन वारा बराबरि आहे ऐं कहिड़े पंथ वारो केरु तव्हांखे चवंदो की सिंधी साहूकार सिंधी सदाई ख़ुशि अहिड़ो कहिड़ो पंथ वारो तव्हांखे चवंदो आहे ॿुधायो केरु बि न ठीकु आहे मुंहिंजो नालो नरेंद्र लधाणी आहे मां ईडर में रहंदो आहियां संत ते विराजमान दीपक भाई अरोड़ा साहिब ऐं श्याम भाई श्यामलाल जी साईं जिन पंच ते सभु विराजमान पंचस्थ माण्हू ऐं असां प्रांतिक जा अॻवान हिम्मतनगर शहर जा ईडर जा शहर जा आहियो सभिनीनि खे जय झूलेलाल हाणे साईं जिन 2 टे ॻाल्हियूं कयूं पर सभिनीनि खां पहिरीं मां चवंदुमि पंहिंजी सिंधी ॿोली पाण घर में नथा ॻाल्हायूं चवंदा आहिनि न हाणे रेडी जो सभु रेडी जो आहिनि वधीक मां कुझु न चवंदुमि फुल्का पचा केला फुल्को छा आहे पचा केला केरु फुल्का पचा के खा फुल्को केतिरी भाषा आहे सिंधी आहे न पचा के सिंधी आहे हिंदी बराबरि त पाण खे सिंधी ॿोली बचाइणी हूंदी त उहो कमु आहे मातृशक्ति जो कंहिंजो मातृशक्ति 1 खां 7 साल ताईं जेसिताईं ॿारनि खे सिंधी ॿोली न ॻाल्हाईंदा तव्हां घर में हुननि सां तेसिताईं ॿार सिंधी सिखंदो कोन ऐं पाण सिंधी अॻियां वधाए कोन सघंदासीं पहिरियों पॉइंट इहो ॿियो पॉइंट भाई जिन चयो की भई लाभ वठाए कोन ॾिनो सिंधी समाज खे पंहिंजे साबरकांठा में वकील साहिब सुरेश भाई दाडवाणी साहिब खे मां यादि कंदुमि हिते पूरा प्रमुख आहे हिते जा हुननि बख्शी पंच में ॾाढी कोशिशि कई पंहिंजे सिंधी समाज खे खणण लाइ पूरे नॉर्थ गुजरात खे गॾु करण जी कोशिशि कई वई हुन में पंहिंजा वाडा जीअं भाई साहिब चयो की भई भावनगर में हिननि खे ख़बर न हूंदी मां ॿुधायांव 31 पंचायतियूं अथव सिंधियुनि जूं घणियूं 31 पंचायत 52 दरबारूं 31 पंचायतियूं अथव सखर जी पंचायत भाईपन जी उत्तरादी जी रियासती लाड़ी रियासती भाईपन जी सभु अलॻि अलॻि पंचायतियूं अथव 31 हुननि मां 2 ॼणा खणी हिकु सेंट्रल पंचायत ठहंदी आहे हुन मां सेंट्रल पंचायत ठहंदी हुनजो हिकु हूंदो मुखी पंचायत अध्यक्ष चवंदा आहिनि ऐं जयपुर में 74 पंचायतियूं अथव ख़बर अथव घणियूं हा पंहिंजी जूनागढ़ हिन में भावनगर में पंहिंजी वोट जी शक्ति केतिरी आहे 32,000 वोटर्स अथव खाली वोटर्स सिंधी समाज जा मां उहो थो चवां छो हुन में उहो ॻाल्हि त उहो ई थो कयां न की असां त राधा स्वामी आहियूं राधा स्वामी वारे खे टिकट ॾियो असां वाहेगुरु वारा आहियूं वाहेगुरु वारे खे टिकट ॾियो तव्हां ईअं चयो असां झूलेलाल वारा आहियूं टिकट मिली वेंदी पाण में उहो आहे कोन सभु दरबारियूं घणी चयो साईं घणी दरबारी चयो 52 दरबारियुनि जा अलॻि अलॻि सभिनी जा सेवक आहिनि हीअ हिकु पंहिंजी विभाजन जी पहिरीं भई पंहिंजो हिकु केरु भॻवानु कोन्हे पंहिंजो भॻवानु हिकु झूलेलाल पर पाण किथे किथे था वञूं पंहिंजा केतिरा 72 फिरका ॼटनि जा चवंदा आहिनि ॼटनि बि हिकु कोन्हनि पर 72 फिरका आहिनि हुननि जा पर पंहिंजा फिरका घटि कोन्हनि पाण हिकिड़े खे मञूं पंहिंजो हिकिड़ो ई नेता हुजे पंहिंजो हिकिड़ो पट हुजे त ई पाण अॻियां वधी सघंदासीं बाक़ी पाण चऊं की भई असां सिंधी हिकु थियूं कोई सवाल कोन थो थिए छो त पहिरीं थियणो हिकु पंहिंजे हिकु झंडे हेठां पंहिंजे इष्ट देव खे मञो त ई थींदी ॻाल्हि अॻियां असां बख्शी पंच जी ॾाढी तयारी कईसीं हिते नॉर्थ गुजरात आहे फॉर्म भरियासीं सभिनी जा घर घर में तंहिंखां पोइ बि अमुक पंचायत योजना असां त भई महेश्वरी आहियूं असां हुते अनुसूचित जाति में ईंदा हुआसीं हीअ त कोन ईंदा हुआ भाईबंद आहिनि हीअ त उचा आहिनि ऐं असां घटि हूंदा हुआसीं हीअ
उतरादी हिंदी थोड़ा इन खां ऊचा हूंदा ईअं माना जीअं भई डेटन में सैयद वॾो पोइ शेख हेठि ईअं पंहिंजा पुरखनि जे करे पंहिंजो हाईकोर्ट में केस हलियो। सुरेश भाई ॾाढवाणी वकील ॾाढी महिनत कई, उन्हनि मां ज़रूरु यादि कंदुमि। हाँ मुंहिंजो ख़ुदि एक्सीडेंट थियणो, मां बेड रेस्ट में वीह ॾींहं मां घर वेही करे ईडर जा फॉर्म भराया, घर घुराए करे एक्टिवा सां किरी पियो, मां घर वेही करे सभिनीनि जा फॉर्म भराया। पर हाई कोर्ट में छा थियो कि पंहिंजी जातियूं अलॻि अलॻि, हू चए महेश्वरी, हू चए उत्तरादी, हू चए मां भाईबंद, हुन में पंहिंजो इहो केस वियो हली। ऐं पाण बख्शी पंच में अचण वारा हुआसीं, हू पंहिंजो रहिजी वियो। बराबरि। हाणे ॿी ॻाल्हि सिंधी समाज जी कि भई सिंधी समाज में मिटी माइटी जी ॻाल्हि घणेई थी पुछे कि भई मिटी माइटी में पंहिंजो कंहिंजो छोकिरो 25-30 साल जो थियो, हाणे पढ़ियो कोन्हे, ॿारहों पढ़ियो आहे, त धंधे ते वेंदो न, पीउ धंधो हूंदो किथे वेंदो, नौकिरी मिलंदी हुनखे सिंधी खे, छो त पाण ॾाढा मत कोन्हे। पाण अनामत लाइ कोशिशि कई त पाण खे सिंधी हिकु कोन थी सघे, अलॻि अलॻि फ़िरकनि जे करे। हिकु फ़िरको हुजे झूलेलाल, जीअं भाउजनि चयो भई तव्हां 32,000 वोटर्स आहिनि त हिकु सिंधी उभो कयो, त पाण कीअं उभो कंदासीं? पंहिंजो हिकु स्टैंड हूंदो, हिकु जाइ ते हूंदासीं त पाण कंहिंखे उभो करे सघंदासीं न त किथां उभो करे सघंदासीं? हिन सां मां सभिनीनि खे विनती कंदुमि, जेके बि हिते लेडीज जेंट्स ॿ हथ जोड़े करे तव्हांजे शहर जे छोकिरे लाइ केरु बि पुछा करे, तव्हांखे ख़बर न हुजे हुन पीउ स्वभाव ख़राबु हुजे या हुनजी पहिरीं पोजीशन ख़राबु हुजे, हींअर हुनजी तव्हांजो टच न हुजे, तव्हां हुनखे चओ ॿार सुठो अथव, तव्हां हिकिड़ी वीचार कयो हिम्मतनगर में केरु छोकिरी ॾींदो त तव्हां वीचार कयो कि दुखी थींदी छोकिरी? अहिड़ो घर आहे कि रोटी न खाराए सघे? रांधियुनि में अहिड़ो कहिड़ो घर आहे कि पंहिंजो सिंधी जो कि पंहिंजी ज़ाल, हाणे इहो मुड़ुसु पंहिंजे, मुंहिंजी शादी थी 1983 में, हुन टाइम ते मूंखे गाॾो हूंदो, मुंहिंजी लाड़ीअ में 2 डज़न पेनियूं ऐं 2 डज़न कुपलेट पियो आहे, ॿुधण जहिड़ी ॻाल्हि। हा मुंहिंजो पीउ हुन टाइम ते हिन खां अॻु सर्विस कंदा कहिड़ो मां 300 रुपया पघार हूंदी। असां गाॾो खोलियोसीं त बि माण्हू कंहिं ईअं चईंसि, अरे किथे थो ॾींहुं भई, ही बीमारी अॼु जी कोन अथव साईं, सालनि जी आहे, हिते किथे थो थिए? त गाॾे वारो अथई, ईअं अथई। पर असांजे समाज जे मुखी इहो कर चयईंसि हिकिड़ो ई, तव्हांजी छोकिरी दुखी कोन थींदव। छा चयूंसि? त तव्हां ॿियो कुझु न चई सघो, तव्हां कुझु बि न चओ, तव्हां ईअं त चई सघंदव भई तव्हांजी छोकिरी हिम्मतनगर में दुखी न थींदी, ईडर में दुखी न थींदी, या प्रांतिज में दुखी न, एतिरो त चओ। छो त हुनजी खंड खोटे वीचारे जी हीअं आहे, कपिड़ा पाइण जा ठिकाणा कोन अथसि, ॻाल्हाइण कोन ईंदो अथसि, घटि पढ़ियल आहे। उन तव्हां पुछियो छा कि मां हिते कमु कयां त भई छोकिरी ॾियण जहिड़ी आहे या न, ईअं पुछंदो न तव्हांखां, ईअं त कोन थो पुछे। सभु बायोडेटा में अची थो वञे, अचे थो न, एतिरो पढ़ियल आहे, 12 पढ़ियल आहे, 9 पढ़ियल आहे या कॉलेज पढ़ियल आहे, सभु लिखियलु अचे थो की न? बायोडेटा में हाइट खां वठी सभु कुझु अची थो वञे। सभु पाण छा चवंदासीं, अरे हीअं त 9 पढ़ियल थियो, कॉलेज पढ़ियल थिए, घर सुठो थिए, ऐं पोइ तुंहिंजो माइट लॻंदो हुजे त तूं ॿी छोकिरी ॾेखारींदो, उहा ई हुनजी छो थो पिटाई? घटि में घटि एतिरो कयो त पंहिंजा घर ठही वेंदा ऐं मिटी माइटी जा कम बि थींदा। ठीकु आहे, ॿियो कुझु साईं? भाई दोस्त साहब